दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर पाण रोज़ानो कचहरी जे बिनान ते कचहरी कंदा आहियूं। सियासी कचहरी में मौज़ू हूंदो आहे असांजूं अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि ऐं अॼु पाण ताज़ियुनि अख़बारुनि सां तव्हां सां जे आॾो पेश आहियूं। ऐं छंछरु 14 अगस्त आहे अॼु ऐं आज़ादीअ जो ॾियारो बि आहे। हुन सां गॾु बाख नंढी साईं बाख जी सालगिरह बि हुई ऐं असांजो नौजवान लेखक जेको अॼु असां गॾु वेठो आहे आसिफ़ हुसैनी जी बि अॼु जनमु ॾींहुं हुयो। पाकिस्तान जे जनमु ॾींहं सां गॾु असां जेको आहे हुनजी सालगिरह बि सेलिब्रेट कई। ऐं अॼु जी अख़बार में छा थियूं लिखनि हुन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जी पाण पहिरियों अख़बार खणूं था कावश में जी लीड ख़बर आहे अमेरिका जो अशरफ गनी खां इख़्तियार छॾण जो मुतालबो, नायब सदर फरार, तालिबान हद खां वधीक अफ़गानिस्तान ते काबज़ थी विया आहिनि। इहा लीड ख़बर आहे कावश जी। जॾहिं त कावश जी सुपर लीड आहे त वॾे वज़ीर पारां ॾोहनि में वाद जो एतिराफ़ अमन क़ाइमु न थियो त पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पाण जो अॼु इहे ॿ ख़बरूं आहिनि ऐं ॿई के ख़बरूं सुठियूं ख़बरूं न आहिनि ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त का सुठी ख़बर मिले पर का असांखे अञा ताईं सुठी ख़बर न मिली आहे। आसिफ़ कीअं था ॾिसो हिन ॿिन्ही सूरताल खे त सिंध में त बदअमनी जी इंतिहा थी वई आहे ऐं वॾो हाणे थो एतिराफ़ करे धाड़े सरियाम माण्हुनि खे अॻुवा कयो खयूं था वञनि ऐं पर पुलिस कुझु करण तयारु न आहे ऐं अञा ताईं उहो वफ़ाक़ ॾे समुझ का रेंजर्स अचे या फ़ौज अचे ऐं का गॾी मशीनरी न त कान्हे का। तव्हां अस्पताल खे कीअं था ॾिसो? हिकु त इहो हिननि ॾोहनि जो इतराफ़ वधाइण जो कयो अथनि ऐं ज़िम्मेवार पाण आहिनि ऐं ॿियो त ॾोहनि में छो न इज़ाफ़ो थिए। ही साहिबान पंहिंजे जेको आहे सो मक़ामी सतह ते MPs MNAs या हिकिड़ा छा चवंदा आहिनि लोठिया ऐं ॿिया चमचा उन्हनि जे चवण ते जेकॾहिं हू थाणनि जा SHOs थाणनि जा मुंशी खां ईंदे SSP लेवल जा ऑफिसर्स मुक़ररु कराईंदा जिन खे सिक्योरिटी सूरत हाल जी त ख़बर ई न हूंदी आहे। सिर्फ़ु साहिबान जेके अंदरि फ़ोन कॉल उहे हो कम उन ई कम में मसरूफ़ हूंदा आहिनि त हाणे उन जा ज़िम्मेवार त हूंदा ऐं ॾोहनि जो इतराफ़ हीअ हर बारे कंदा रहंदा आहिनि। अच्छा वरी चवंदा त ॾोह जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कयूं वञनि ऐं मंशियात स्कूल खे बर्दाश्त न कयो वेंदो। जॾहिं वफ़ाक़ रेंजर्स खे इहो टारगेट ॾेई चुको आहे त सिंध मां मंशियात जो ख़ात्मो वञे रेंजर्स हुन ते कमु करे पई ऐं जेका ॾोहारनि ख़िलाफ़ु त हाणे ही जाॻनि था अॻु में नथा जाॻनि। छो त ही सिंध जे ख़िलाफ़ु जेके बि साज़िशूं थींदियूं आहियूं उहे हर माज़ ते वफ़ाक़ हुजे या इस्टेब्लिशमेंट हुजे ख़बरजी ईंदी आहे। ऐं हीउ जेको मंशियात जो जेको हिननि इहो रेंजर्स जो कमु आहे, इहो सूबे जो कमु आहे, पुलिस मंगारो जो कमु आहे, एंटी नार्कोटिक्स फोर्स जो कमु आहे। हीअ जॾहिं न कंदा त पोइ आख़िरकार छा थींदो? ज़ाहिर ॻाल्हि त हुनखे चवणो पए न जेकॾहिं हीअ पंहिंजा कमु कनि त पोइ रेंजर छो अचे? हीअ जेकॾहिं पंहिंजो कमु कंदा त रेंजर्स खे अचण जी ज़रूरत न आहे, पर जेकॾहिं रेंजर्स खे घुराइण जी उहो तलब करण जी जेकॾहिं डिमांड कनि था त इहा हिन जी पंहिंजी नाहेरी आहे। रेंजर्स जो कमु जेको आहे ॿियो आहे, उहो क्राइम रोकणु आहे, मंशियात रोकणु न आहे। हालांकि रेंजर्स जो कमु त आहे जेको आहे सो सरहदुनि जी हिफ़ाज़त कनि। रेंजर्स जो कमु त इहा आहे कोन जंगलात संभालणु। हा पर अमन जी सूरत हाल में सदाईं घुराईंदा आहिनि ऐं हालतूं पैदा कयूं था रेंजर्स खे मजबूर थी घुराइणो पवंदो आहे ऐं अहिड़ी सूरत हाल जेका आहे सो होॾे उत्तर सिंध में बि आहे। SSP में शिकारपुरा लिखियो त जेको आहे सो इम्तियाज़ जेको वज़ीर आहे उन जो हुतां किथे नाले ते वेठा आहिनि सभु कुझु त हीअ जेके MNA MP ख़ुदि हुन में इनवॉल्व आहिनि। ऐं हाणे ताज़ो वरी जेको आहे सो सोने साहिब चयो त वज़ीर आला चयो त जेके क़बाइली तकरार में सदारनि ज़रिए कंदासीं या लाकारी त जेका इंतिहा थींदी आहे सभ खां वॾी नाहेरी आहे। ऐं ॿी ख़बर आहे अमेरिका जो अशरफ गनी खे इख़्तियार छॾण जो मुतालबो। अमेरिका सदाईं तालिबान खे पालींदो रहियो आहे, हींअर बि पाले ताते हुनखे वॾो कयो अथनि। हाणे वरी चवंदा अशरफ गनी खे इख़्तियार छॾ पहिरियों अशरफ गनी खे इख़्तियार ते विहारियो, हाणे चवंदा तव्हां छॾियो। असल में अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॿ ताक़तवर दुनियूं हींअर पाण में टकराव में आहिनि। जेको तव्हां ख़ान साहिबु ताज़ो बयानु ॾिनो कल्ह त जेको आहे सो हींअर अमेरिका भारत जो पासो वरितो आहे। यकीननि भारत जो पासो वरिती छो जो अफ़गानिस्तान में भारत जा जेको तिजारती मर्कज़ आहिनि उते बंदरगाहूं आहिनि जिते हू कंदा आहिनि ऐं यकीननि हाणे अमेरिका उनजो पासो वठंदी सही ऐं हिननि जो जेको कमु आहे उहो सो पूरो थी वियो आहे। हाणे इहे एंटी थी विया आहिनि हिक ॿिए जा अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते, पर कुझु ॾींहंनि में तव्हांखे लाइम नज़र ईंदो। ऐं जेका काबुल जी सूरत हाल आहे जेके चवनि त कल्ह खां जी ख़बरूं हुयूं त काबुल जे वेझो तालिबान पहुची विया आहिनि त अॼु जी ख़बर इहा आहे त तालिबान काबुल पहुची चुका आहिनि। अच्छा हा हाणे ब्रेकिंग न्यूज़ आहे पहुची चुका आहिनि। असांजे ॾाढो अॼु वरी रोज़ानी पंहिंजी अख़बार आहे ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार बि सर्कुलेशन कंदड़ अख़बार आहे। इन में वरी जेका सुपर लीड आहे सां एक्सक्लूसिव न्यूज़ आहे।
ऐं जेकॾहिं त जेका लीड ख़बर आहे उहा साॻी हिन ते अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ऐं सुपर लीड में आहे सिंध सेक्रेटरी जे कामोरनि जी ज़िलनि ऐं रेवेन्यू ऑफिसरनि जी सेक्रेटरी में मुक़ररी बंदिश 189 मुक़ररियूं रद्द कयूं वयूं आहिनि। अदालत सिंध सरकार जे PMS रूल्स 2018 खे कालादम करार ॾेई छॾियो। कमीशन पास कंदड़ 189 ऑफिसरनि खे नए सिरा ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। हाई कोर्ट त सदाईं हुकूमत ॾींदी आहे पर हाई कोर्ट जे हुकुम ते अमल करे कीअं थो पहिरों दफ़ो चयो हिननि कयो आहे, पर शायदि लॻे थो त इन में को राज जेको हाई कोर्ट जेको 189 ऑफिसरनि खे कमीशन पास ऑफिसरनि खे मुक़ररीअ जो हुकुम जारी कयो आहे त इहा उहा ई हाई कोर्ट आहे जंहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते पाबंदी आहिनि छॾी। सही माना हुकूमतूं ऐं कोर्टूं सिर्फ़ु पंहिंजे तनाव फ़ैसिला कंदियूं आहिनि, आवाम जे बहितरी लाइ को फ़ैसिलो नथा करे सघनि। बसि हू पंहिंजी बका जे लाइ हींअर विढ़नि पिया। ईअं त जेके कामोरनि जी ज़िलनि में मुक़ररियूं ऐं तब्दीलियूं निकाले था कनि, हद खां वधीक कामोरनि जूं सीटूं ख़ाली पियूं आहिनि ऐं हिकु माण्हूअ खे 10 खां 15 चार्जिस मिलनि इतराफ़ थियल आहे। ऐं ख़ासि करे पंजाब मां वधीक ऑफिसर मुक़ररु कया शहर सिंध में नंढे DC जो कमिशनर ते पंजाब खां ॿियनि सूबनि जा ऑफिसर ख़ासि असांजे जेको DC साहिबु हितां इशारो फिरोज़ मकामी उहो त पाण छॾे वियो हुतां बदिली कोन पिया कनि। बदिली वरी हाणे नऊं साईं असांजे इचे में लॻो आहे पर हाणे अलाह कंदो इहो बहितर कमु कंदो इन वधीक ॾिसंदा थी इहो आहे पठान। अच्छा, इबरत में जो ॿई सुपर लीड ऐं लीड ख़बरूं जो थो अलॻि अलॻि आहिनि, हुननि जो हिसो न आहिनि। जंहिंमें मुल्क में जेका लीड ख़बर आहे इबरत जी, मुल्क में खंडु महांगी कंदड़ 81 शुगर मिल ते मजमूई तौर 44 अरब रुपयनि जो तारीख़ी ॾंढु लागू। हाणे ॾंढु त लागू कयो अथनि माण्हुनि जी सत्यानाश थी वई आहे। खंडु जेको आहे हींअर 10 खां 15 रुपए किलो वठी हिकिड़ो थिए ऐं ॾंढु वटि वठंदा ॾंढु हुकूमत जो माण्हुनि जो जेको रतु चूसे उहो कान्हे इहो तब्दीली इहा ई आहे। असांजी तब्दीली आहे हीअ जेको आहे ख़बरूं हलनि पियूं थियूं ॾंढ बि न लॻनि पिया, शुगर मिलनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियूं थियनि। इन जो हिकिड़ो सियासी पहलू आहे छो जो तरीन ग्रुप ऐं ख़ान साहिब में हींअर वॾो टसल आहे ऐं तक़रीबन मुल्क जूं जेके शुगर मिलूं आहिनि तक़रीबन तरीन ग्रुप जो हाणे उहो उन जो थी वियो आहे। ऐं ॿियो त महांगाई हथ सां कराई वेंदी आहे। हाणे अलाह कंदो ॿई पाण में अटकिया आहिनि तरीन हिनखे न इहे खंडुरा रुपए सारी ॻाल्हि उन ई लॻो हूंदो न, पर हींअर मिसाल ॻाल्हि तरीन हेतिरी सारी खंडु महांगी खे शुगर मिलनि पर हिन कयो छा बसि इहा तब्दीली आहे। तब्दीली सरकार जी आणी न आहे, तब्दीली वेही ॾिसणी आहे। वरी लीड ख़बर आहे इमरान ख़ान जी, असांजे वज़ीर आज़म साहिब जी वज़ीर सां चीनी आर्मी चीफ सां अमेरिकी सफ़ीरनि जूं मुलाक़ातूं पाक चीन नाता कमज़ोर करणु ॾींदासीं। कमज़ोर थी विया आहिनि। तव्हां छा था पायो? कमज़ोर थी विया आहिनि। कीअं? जेके हमिलो थियो इंजीनियर जेके कमु करण लाइ उन्हनि ते हमिलो थियो, उन्हनि जे पोयां ॿियो केरु आहे? सही असां वधीक नथा ॻाल्हायूं माना ख़ुदि पाजा अच्छा, अॼु वरी सोभ इश्तिहार न भरियल आहे छाकाणि त पीपुल्स पार्टी जे अख़बार बि सिंध हुकूमत जा इश्तिहार अॼु जेको आहे सो सोभ जे वारनि जंहिं करे हिन लीड खे बि घटि करे चइनि ॻाल्हियुनि ते मुश्तमिल करे छॾियो आहे ऐं जंहिंमें अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे उनखे जेको आहे सो लीड कयो वियो आहे। बाक़ी के ख़बरूं सुठियूं असांखे कोन थियूं मिलनि। हा, ॿी ख़बर हीअ आहे हिन में त शिकारपुर पुलिस जी अहम कामयाबी हल भरिसां पुलिस एहलकारनि जी क़त्ल ऐं पुलिस बदनाम धाड़ियल जंगल तेगानी जानवरनि तेगानी मारिजी आहे। SSP अधिकारनि जो जशन यार छा आहे इहो असल में जशन 14 अगस्त पुलिस जी इहा कार्रवाई सुठी आहे पर हींअर ई जशन मल्हाइण न घुरिजे। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त पहिरियों दफ़ो नओं हीउ जेको तबंग SSP आहे हुते राजस्थान में हिन पहिरियों दफ़ो कंहिंखे नीचे मथे विधा सम्झो त हिन वॾेरनि खे हुनखे सभिनी खे नीचे मथे विधा ऐं ॿियो हुनजो सुठो इहो तमामु सुठो क़दम आहे। घणनि ॾींहंनि खां बॉम्बिंग ऑपरेशन करे पियो जंहिंजो नतीजो कल्ह खां शुरू अचणु शुरू थी वियो आहे ऐं अलाह करे इन कम में अमल दख़ल न करे उहो माण्हू महफ़ूज़ न आहे, सभु माण्हू गैर महफ़ूज़ लॻा पिया आहिनि ऐं हुतां जा माण्हू बि शौरारा थी विया आहिनि जंहिंजे करे पुलिस जी तरफ़ सां असांजी ॿी अख़बार जीजल आहे। जीजल में जी जेका लीड ख़बर आहे उहा वरी चीफ जस्टिस जी आहे। पाकिस्तान खे ठहंदे एॾो अरसो गुज़री वियो आहे, असां धाड़ेलनि मां जा न सघिया। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थो चए असां धाड़ेलनि मां जा न धाड़ेल कहिड़ा जेके
धाड़ो हाणे लख फुरनि था या उहे धाड़े जेके करोड़े अरबे रुपया खयो था हुकूमतूं जेके हींअर मिसाल ॻाल्हि इमरान ख़ान जे हुकूमत में खंडु कहिड़ी महांगी थी इहे धाड़ो जेको अवाम खे लॻो खंडु 40 रुपया महांगी थी वई ईअं माण्हू किसी न किसी निकिरी धाड़ा धाड़ा त भले इहे आहिनि न ऐं हीअ कहिड़ा धाड़े रहंदा मिसाल ॻाल्हि को बि धाड़े इहे न इहे धाड़े रहंदा जेको आहे सो ॾाढा थी था आहिनि हिकु क़िस्म ॿुधायूं विसरी वियो तव्हां पाण धारे पाण धाड़े पाण धारे जन बयान था पाण धारे या त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कचे में धाड़ेल आहे उन वटि इहो जेको हथियार चलो जदीद हथियार चलो पाकिस्तान जी सिक्योरिटी पाकिस्तान जी पुलिस एॾी कमज़ोर आहे जो हुननि ॾे एॾो जदीद क़िस्म जो हथियार पहुचे थो ऐं हिननि खे ख़बर ई नथी पए असल में असांजी पुलिस एतिरी कमज़ोर न आहे पर हुनजा हथ वधंदा वञनि सियासी जेके भर्तियूं थियूं न सियासी ताबे जेको आई जी खां वठी एस एच ताईं सियासत जेको आहे पुलिस ते हलाई थी वञे तपेदारी ते हिन ते जंहिंजे करे ई सभु कुझु मसइलो थियो वजह इहा ई आहे असुलु वजह इहा ई आहे इहे अॼु जूं ख़बरूं ऐं असां सां गॾु जेको आहे सो असांजो मेज़मान असां ज़ाहिद राजपर सां गॾु असांजो महिमान जेको हुयो नौजवान लेखक आसिफ़ हुसैनी हुयो जंहिं पाण अॼोकी अख़बारुनि ते तबसरो कयो पर असांखे का बि सुठी ख़बर कान मिली अफ़गानिस्तान जी सूरत हाल खां वेंदे सिंध जी सूरत हाल ताईं जेॾां केॾां रुॻी ख़ौफ़ आहे सूरत हाल आहे माण्हू परेशान आहिनि महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे पर केरु पुछण लाइ तयारु न आहे रियासत जी रिट ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदे नज़र अचे थी कंहिं सुठी ख़बर जी उमेद सां गॾु वरी सुभाणे तव्हां हाज़िर थींदो पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे ॾींदा इजाज़त अलाह वाहे